खोराक खाते जे गोदाम में खराब ऐं खुटल कणक की जांच लाइ एंटी करप्शन टीम दादू पहुती है। फूड इंस्पेक्टर गुलाम सरवर सूमरो खिलाफ केस दाख़िल किया वियो आहे। एंटी करप्शन ऑफिसर जो चवणु हो त जोही गोदाम ते विज़िट दौरान कणक की हालत ख़राब हुई ऐं बोरियूं फाटल हुयूं। जांच ऑफिसर फैसल बलोच जो चवणु हो त मामले की जांच कई पई वञे। मुलविस कामूरनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त खोराक खाते जे गोदाम में खराब ऐं खुटल कणक जे जांच लाइ एंटी करप्शन टीम दादू पहुती आहे। फूड इंस्पेक्टर गुलाम सरवर सूमरो खिलाफ केस दाख़िल किया वियो आहे। एंटी करप्शन ऑफिसर जो चवणु हो त जोही गोदाम ते विज़िट दौरान कणक की हालत ख़राब हुई ऐं बोरियूं फाटल हुयूं। जांच ऑफिसर फैसल बलोच जो चवणु हो त मामले की जांच कई पई वञे। मुलविस कामूरनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त खोराक खाते जे गोदाम में खराब ऐं खुटल कणक जे जांच लाइ एंटी करप्शन टीम दादू पहुती आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे दादू खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर रियाज़ वली चांडियो। जी रियाज़ वली, इहो ॿुधाइजो त एंटी करप्शन टीम दादू पहुती आहे। जी बिल्कुल है। दादू में खुराक खाते जो हज़ार कणक जो बोरियूं जेके आहिनि ख़राब ऐं खुटल हुजण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं अवामी शिकायतुनि ते डायरेक्टर जनरल एंटी करप्शन मामले जो नोटिस वरितो आहे। एंटी करप्शन जांच टीम भी जेका आहे दादू पहुची वई आहे। इन हवाले सां डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन आहे अली अदर शेख जिन चवणु आहे त खोराक खाते जोई जे फूड इंस्पेक्टर गुलाम सरवर सूमरो खिलाफ केस दाख़िल कियो वियो आहे ऐं जोही गोदाम ते विज़िट दौरान कणक की हालत जेका आहे इंतहाई ख़राब हुई। कणक जी बोरियूं जेके आहे फाटल ऐं कणक जेको आहे मुकमल ख़राब हुई। फैसल बलोच जी सरबराही में जांच टीम जेका आहे दादू पहुची जांच शुरू करे छॾी आहे। करप्शन में मुलविस फूड इंस्पेक्टर जी गिरफ़्तारी जा इम्कान पिण आहिनि। जॾहिं त इन सां जांच ऑफिसर आहे फैसल बलोच जो चवणु आहे त जांच करे रहिया आहियूं। कणक ख़राब या खुटल हुजण बाबति जांच मुकमल थियण बाद ही ॿुधाए सघिजे थो। मुलविस कामूरनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। यादि रहे त जोही गोदाम ते रिकॉर्ड में जेको आहे 19,000 कणक जी बोरियूं हुयूं जेके एंटी करप्शन टीम जे दौरे दौरान बोरियूं फाटी वञण सबबि ॻणप न थी सघी। खोराक खाते जे ज़िले ऑफिसर पिण फूड इंस्पेक्टर जोही सरवर सूमरो खिलाफ अख़्तियारनि खे लिखत में जेको आहे आगाह कंदे कणक विकिरो करण ऐं कणक ख़राब थियण जो ज़िम्मेवार कोठायो हो। जी ठीक है, रियाज़ वली चांडियो तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।